अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ते मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सिंध पुलिस जी कारकर्दगी जो तफ़सील सां जाइज़ो वठंदासीं ऐं अवां खे ॿुधाईंदासीं त अरबे रुपया बजट हुअण बावजूदि सिंध पुलिस जी कारकर्दगी बहितर छो न थी सघी आहे, थाणा कीअं हलनि था ऐं थाणा कल्चर अवाम लाइ छो आज़ार बणियल आहिनि। कराची में SHOs जी मुक़ररीअ लाइ टेंडर भरण वारो अनोखो तरीक़ेकार छा आहे, खाटू पुट SHOs कीअं थाणा वठनि था ऐं संदन बीटर मुनज़िम क्राइम तहत थाणा कीअं हलाइनि था, इन हवाले सां बि समूरा तफ़सील अॼोके प्रोग्राम जो हिस्सो हूंदा। कच्चे में हथियारनि जी ख़रीदारीअ ते अरबे रुपया ख़र्च करण बावजूदि अगवा ऐं फुर जूं वारदातूं छो ख़त्म न थी सघियूं आहिनि, धाड़ेलनि जे ख़ात्मे लाइ सिंध पुलिस खे अञा छा करणो पवंदो, कोशिश कंदासीं त इन्हनि समूरनि सवालनि जा जवाब वठजनि। CTD जी कारकर्दगी कहिड़ी आहे, जांच पुलिस छा पई करे, कोशिश हूंदी त इन हवाले सां बि समूरा तफ़सील अॼोके प्रोग्राम जो हिस्सो बणाइजनि। अव्हां खे इहो ॿुधाईंदासीं त सिंध में पुलिस सरपरस्ती हेठि मंशियात जो कारोबार कीअं पियो हले ऐं कहिड़नि ज़िलनि में स्मगलिंग जो गैर क़ानूनी सामान करोड़े रुपया वठी क्रॉस करायो वञे थो। मलीर में रेती बजरीअ जी चोरीअ जो कुधो कारोबार कीअं पियो हले, बारको लाइन मां तेल चोरी कीअं थींदो आहे ऐं स्टील मिल जे सामान चोरी कंदड़ पुलिस जी पकड़ में छो नथा अचनि, इन्हनि समूरनि मामलनि ते बि तफ़सील सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अरबे रुपयनि जी बजट बावजूदि थाणा ऑर्गेनाइज़ क्राइम तहत हलण लॻा। अक्सर थाणा खाटू पुट SHOs हवाले, उन्हनि वरी पंहिंजा बीटर मुक़रर करे छॾिया। थाणनि खे हर महीने रुगो 10 खां 12 ॾींहनि जो तेल मिलण जो इंकशाफ, बाक़ी ॾींहं पट सट ज़रिए कमकार हलायो वञे थो। कराची में थाणनि जा रेट मुक़रर थियल, हर 3 महीननि खां पोइ थाणो वठण लाइ टेंडर भरण जो अनोखो तरीक़ेकार बि साम्हूं अची वियो। अरबे रुपयनि जी बजट ख़र्च कंदड़ CTD बि को बूटो न ॿारियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दहशतगर्दनि जा स्लीपर सेल मौजूद। पुलिस जी इन्वेस्टिगेशन शोबे जा बि साॻिया पिरकार, अक्सर ॾोहारी बार बार गिरफ़्तार थियण बावजूदि कमज़ोर जांच जो फ़ाइदो वठी आज़ाद थी वञनि था। मलीर ज़िले में पुलिस जी सरपरस्ती हेठि रेती बजरी चोरीअ जो कुधो कारोबार मेमण ॻोठ, गडाप ऐं ॿियनि थाणनि जी हद में रेती बजरीअ जी चोरीअ जो धंधो हलंदड़। मलीर में स्टील मिल्स जी मशीनरी, लोह ऐं ॿियो सामान चोरी थियण मामूल बणियल। पुलिस नाअहली सबबि बारको लाइन मां चोरीअ जूं बि वारदातूं। कराची, हैदराबाद, जामशोरो, दादू ऐं ठट्टो ज़िलनि में पुलिस जी सरपरस्ती हेठि ज़ेड 21 सोपारियूं, गुटको ऐं ॿी मंशियात विकिरो थियण लॻी। जेकबाद ज़िलो गैर क़ानूनी सामान जी स्मगलिंग जो गढ़, शंभे शाह चौकी कुधे कारोबार जो मुख्य मर्कज़, उमराणी लाड़े ऐं जोंगल पुल वटि बि साॻियो धंधो जारी। सिंध में मॉडल थाणनि जूं इमारतूं त ठही वयूं, पर इंतज़ाम हलाइण लाइ सुठा ऑफिसर न मिली सघिया। शानदार इमारतूं अवाम लाइ बेलाभ बणियल। वरी महिरबानी अब्दुल्ला, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त सिंध पुलिस जी मजमूई तौरु सालियानी बजट केतिरी आहे ऐं इहा बजट कीअं ऐं किथे ख़र्च कई वेंदी आहे? ॾिसो रोशनी, सभ खां पहिरियां त सिंध पुलिस जी बजट हर साल जी पंहिंजी वधंदी वञे, छाकाणि त हुन में केतिरा ई कम करणा हूंदा आहिनि। ऐं जेकी हिन 2025 ऐं 26 जेकी बजट आहे उहा 179.7 बिलियन रुपीज़ आहे। उन सां गॾोगॾु सिर्फ़ु सिक्योरिटी, लॉ एंड फोर्स लाइ 170 बिलियन्स आहिनि। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त 170 बिलियन्स सिर्फ़ु लॉ एंड सिक्योरिटी लाइ आहिनि, त जेकी थाणनि ताईं वेंदी आहे ऐं थाणा कल्चर हलाइण लाइ। उन सां गॾोगॾु जेको हुनजो फ्यूल आहे ऐं ॿियो जेको सिस्टम आहे सॼो उहो सिंध पुलिस जो उहो आहे। पर बेसिक जेको ढांचो आहे उहो तव्हांखे ख़बर आहे त माना सिंध पुलिस जो आहे ई थाणो। ऐं थाणे जी शुरूआति कीअं थी थिए, हाणे हीअ बजट जेकी तव्हांखे मां ज़िक्र करे वियुमि, इन बजट मां थाणे ते केतिरो थो मिले, थाणे ते केतिरो ख़र्च थो थिए, मुंहिंजे ख़्याल में थाणे ते इन बजट जो कुझु बि हिसो नथो हुजे। छाकाणि जो जेके SHO लॻनि था पिया उन्हनि खे इहो मैनेज करिणो पए थो पाण, थाणो पाण हलाईंदा आहिनि। जेको बि SHO लॻंदो उहो न सिर्फ़ु पंहिंजा ख़र्च, थाणे जा ख़र्च, पर उन सां गॾु फटीकूं उहो अलॻि सिस्टम आहे। पर थाणे जो ख़र्च तव्हां अंदाज़ो कयो, जंहिं बि थाणे जी बजट 1 करोड़ रुपयो आहे उहो हिकु SHO मैनेज कंदो ऐं उहो जेको आहे सो पाण ई उनखे पूरे सिस्टम खे हलाईंदो, थाणे जे कल्चर खे हलाईंदो, जंहिंमें थाणे ते जेकी बजट आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते जेके मुख़बर हूंदा उन्हनि खे पैसा ॾियण लाइ
पिणु हूंदो आहे ऐं उन सां गॾु गाॾियुनि जो जेको तेल आहे ऐं उन सां गॾु जेके महिमान अचण वग़ैरह वञनि था पिया या सिक्योरिटी फंड आहिनि उहे पिणु जेको आहे सो उहे पाण थाणे जो SHO मैनेज कंदो जंहिंजे करे जेको आहे सो तव्हांखे ख़बर आहे त ऑर्गेनाइज़ क्राइम मजबूरन तौर ते SHO करिणो पवंदो छाकाणि त SHO वटि जेकॾहिं बजट न आहे ऐं उन वटि पैसा न आहिनि ऐं थाणो कीअं हले थो पियो त उन ते हू कमु कंदो आहे। पर हाणे बजट जी ॻाल्हि त तव्हां जिथे कयो त उते हींअर रिसेंटली हिन साल हलंदड़ साल जी हिकिड़ी वॾी जेको आहे बजट जो अधु हिसो तक़रीबन माना केतिरो ई जेको परसेंटेज कटिजे त 3 अरब रुपया सिर्फ़ु कचे जे धाड़ियुनि खे ऑपरेशन करण या कचे में ऑपरेशन करण लाइ हथियार वरिता विया आहिनि, लॻभॻि 3 अरब रुपयनि जा हथियार। अच्छा, इहे काग़ज़ी कार्रवाई त बिल्कुलु थियल आहे, उन में त हथियार वरिता विया आहिनि, पर इहे हथियार किथे आहिनि किथे न आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो अलॻि सुवालु आहे। छाकाणि हिन वक़्त ताईं जेको आहे सो उहा कचे में ऑपरेशन शुरू न थी सघियो आहे ऐं कचे में ऑपरेशन शुरू न थियण सबबि कचे जा जेके ॾुआरी आहिनि उहे ॾिसो त रिसेंटली बि हाणे हिकिड़ो वॾो नुक़सानु कयो आहे जेको पुलिस एहलकारनि ते हमिलो कयो आहे, उन में जेको आहे पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि ऐं कचे जा दाड़ियल जेके चंद दाड़ियल आहिनि 50 खां 100 हूंदा, वधि में वधि 200 हूंदा, उन्हनि खे हिन वक़्त ताईं पुलिस ख़तमु न करे सघी आहे। अरबे रुपया उन्हनि जे सिर्फ़ु हथियारनि ते ख़र्चु कयो वियो आहे। अहिड़ी तरह जेके बख़्तरबंद गाॾियूं ठाहियूं वियूं हुयूं 3-3, 4-4 चादर वारियूं, उहे 3-3, 4-4 चादर वारियूं बि उहे बख़्तरबंदी गाॾियूं न हली सघियूं ऐं उहे नेठ वञी जेको आहे सो उहे बि ख़तमु थी वियूं। उन्हनि खे मार्टर गोला जेके हुननि वटि आहिनि या जेके लांचर आहिनि उहे क्रॉस करे वञी जेको आहे सो पुलिस एहलकारनि खे शहीद पिया कनि। हाणे अहिड़ी तरह जेको आहे सो हिकु तरफ़ कचे वारो ऑप्शन आहे, ॿिए तरफ़ जेको सिंध पुलिस जो वॾो जेको चैलेंज आहे उहो कराची में क्राइम ते कंट्रोल करणु। हाणे कराची में क्राइम ते कंट्रोल करण लाइ पुलिस केतिरो ख़र्चु करे थी पई उहो न सिर्फ़ु मां पर हर आम माण्हू खे बि हाणे ख़बर पई वई आहे त थाणे ते पुलिस केतिरो ख़र्चु कंदी आहे ऐं जेको आहे सो केतिरा हथियार केतिरियूं गाॾियूं। हिन वक़्तु तव्हां ॾिसंदव कंहिं बि थाणे खे जेके गाॾियूं IG सिंध जेको हाणे घुरायूं हुयूं ऐं उहे गाॾियूं हिन वक़्तु बि उहे बीठल आहिनि ऐं उहे अलाट न थियूं आहिनि ऐं केतिरियूं गाॾियूं जेकी पुराणियूं हलंदी पियूं उन्हनि में डबल ख़र्चु थो थिए पियो, छाकाणि त उन्हनि जो जेके इंजन आहे उहा पुराणी आहे, उन्हनि में तेल जो ज़्यादा ख़र्चु थिए थो पियो, उन सां गॾोगॾु ऑयल जो ख़र्चु थिए थो पियो। अहिड़ी रीति समेत जेके ख़र्चु आहे थाणनि जो उहो पिणु जेको आहे सो उहो ख़र्चु थिए थो पियो। पर हिन बजट मां मुंहिंजे ख़्याल में जेको सिंध पुलिस जो ढांचो आहे थाणे ते को ख़र्चु नथो थिए पियो। हीअ जेके ऑफिसर आहिनि बजटूं ठाहिनि था पिया जेके वेठल आहिनि ज़िले ते ज़ोननि ते ऐं जेको आहे सो रेंज ते, उहे रेंज जे ऑफिसर इहे बजटूं ठाहिनि था पिया ऐं उहे डॉक्यूमेंटेशन मुकमल करे उहे पैसा ऐं लमसम करे अॻिते पोइ करे था छॾनि। हाणे इन ते जेको आहे सो मां इहो बि चवां थो जेकॾहिं अॼु इहे जेको पैसो जेको सिंध पुलिस खे मिलियल आहे उहो जेकॾहिं थाणनि ते ख़र्चु थिए त मुंहिंजे ख़्याल में क्राइम जो 50% कंट्रोल थिए। छाकाणि त उहे पैसा जेकॾहिं पुलिस खे मिलंदा त पुलिस मुंहिंजे ख़्याल में कंहिं रोड ते बि कंहिंखे अॻुवाह न कंदी, कंहिंखे ज़बरदस्ती उनजा खीसा चेक न कंदी या वरी उनजो जेको आहे माण्हू खणी करे उनखां पैसा वठी करे माण्हू छॾे या वरी जेके ॾोहारियुनि खे रिआयत ॾेई सघे। हीअ छा था कनि त हाणे जेके ॾोहारी पकड़जंदा पिया उन्हनि खे रिआयत ॾियण लाइ पैसा वठंदा पिया छाकाणि थाणो हलाइणो आहे ऐं या वरी अहिड़ी रीति जेके आम माण्हू आहे ख़ासि तौर ते रिकवरी जेको मसइलो आहे त उनजी परसेंटेज वठंदा पिया। मतिलबु थाणे खे पाण खे हलाइणो आहे, तंहिं करे हीअ बजट जेकी ख़र्चु तव्हां चयो त ख़र्चु किथे थी पई इहा अञा ताईं असांखे ख़बर न पई आहे त ख़र्चु किथे थी आहे, छाकाणि त थाणो जेको हुनजो असुलु ढांचो आहे उन थाणे ते इहा ख़र्चु न पई थिए। सही। अच्छा अब्दुल्ला जीअं अवां ॿुधायो त सिंध पुलिस जे सालियानो अरबे रुपया बजट आहे, उन बावजूदि सिंध पुलिस जी कारकर्दगी छो सवालिया निशान बणियल आहे? थाणा कल्चर आख़िर आहे छा? अवाम जी भलाईअ लाइ ठाहियल थाणा आख़िर अवाम लाइ आज़ार छो बणियल आहिनि? इहे थाणा आख़िर हलनि कीअं था? बिल्कुलु इहो ई सुवालु ॾिसो रिलेटेड सुवालु आहे त जेकॾहिं तव्हां बजट अरबे रुपयनि जी उहा तव्हां ख़र्चु न कयो थाणे जी लेवल ताईं त थाणे में वेठल जेके पुलिस वारा आहिनि उहे पैसा किथां आणींदा थाणे खे हलाइण लाइ? तंहिं करे ऑर्गेनाइज़ क्राइम कनि था पिया, मंशात जो क्राइम कनि था पिया। मंशात जेको बि थाणो मुंहिंजे ख़्याल में हिन टाइम कराची छा पूरे सिंध में को बि अहिड़ो थाणो न आहे जिथे मंशात जी हफ़्तो या मंथली न वेंदी हुजे। मतिलबु उते मंशात पुलिस जी सरपस्ती में हले थी पई या उनजो नेक्सस आहे, उन सां गठजोड़ करे जेको आहे पुलिस हलाए थी पई। जुआ आहे, ॻोठनि में त कुकड़नि जी मेल ते पैसा वठनि था पिया, जेके कुकड़ जी जेको जहिड़ो थींदो आहे मेल कराईंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके जुआ सटो उन ते पैसा वठंदा आहिनि। मतिलबु जेको ऑर्गेनाइज़ क्राइम आहे जेको इलाइक़े में थींदो आहे उहो पुलिस पाण उन सां मिली करे ठाहींदी आहे, उनखां पोइ उनखां कुझु पैसा ईंदा आहिनि जंहिंजे करे हू थाणो बि हलाईंदो आहे, उन सां गॾु उनजी SSP ऐं ॿियनि जेके ऑफिसर आहिनि उनजी फंडिंगूं बर्दाश्त कंदा आहिनि। हाणे तव्हांजी जेको सुवालु थियो त सवाल निशान आहे बणियल आहे, बिल्कुलु इन में को शक न आहे त पुलिस जी टोटली कारकर्दगी अहिड़ी रही आहे जंहिंजे करे जेको आहे माण्हू उन थाणे खां भउ करणु लॻा पिया। जेको थाणो अवाम जी सहूलियत हुजणु घुरिजे उहो अवाम लाइ आज़ार छो बणियल आहे? छाकाणि त जेको आहे हुते माण्हू वञे थो पियो त माना उहो पंहिंजे पाण खे अञा वधीक ॾचे में विझे थो पियो। जेकॾहिं कंहिंजी मोबाइल फुर थिए थी पई त उहो बहितर सम्झे थो त मोबाइल मूंखे न मिले मां थाणे ते रहंदुमि,
मतिलबु एॾो ख़ौफ़ आहे उन माण्हू में सही। जेकॾहिं कंहिंजी लेन देन जो मसइलो आहे त उहो चए थो त बाबा असां पाण किथे जिरगो करे मारण ताईं माण्हू पहुची था वञनि पिया, हिक ॿिए खे मारण लाइ पहुची था वञनि। त थाणे नथा वञनि त माना थाणे वेंदासीं, उते वरी FIR थींदी, FIR थियण खां पोइ जेको इन्वेस्टिगेशन प्रोसेस आहे, वरी जेको रिकवरी प्रोसेस आहे, वरी उन लाइ जेको आहे उनखे ख़र्चु करणो पवंदो। तंहिं करे उहो जेको माण्हू जेको आहे न उहो सां जी ॻाल्हि वांगुरु आवाम लाइ जेको आहे न आज़ार इन लाइ बणी विया आहिनि जो माण्हू उते वञण लाइ तयारु न आहिनि ऐं उते जेको आहे उनखे रिलीफ नथो मिले पियो ऐं रिलीफ न मिलण जे करे जेको आहे सो आम माण्हू जेको आहे परेशान आहे, जंहिंजे करे जेको आहे थाणो कल्चर अञा ताईं चेंज न थी सघियो आहे। इन लाइ IG गुलाम नबी मेमण जेकी कोशिशि कई, हाणे रिटायर थियण आहे, वरी कोशिशि कई त थाणे जी कल्चर खे बहितर कयो वञे ऐं उन लाइ हुन जेको आहे सो मुकमल तौर ते हिकिड़ी फंडिंग रखी आहे ऐं थाणे जे हिकु हिकु थाणे ते मुंहिंजे ख़्याल 50 लख करोड़ 1 करोड़ ताईं बजट रखी आहे त थाणे खे बजट ॾिनी वञे ऐं उहो थाणा SHO पाण ख़र्चु कनि ऐं उन्हनि खे DDO पावर ॾिनो वञे ऐं उन सां गॾोगॾु उनजे जेके हेड मोरर आहिनि, जेको वॾो मुंशी चवंदो आहे थाणे जो, उन वॾे मुंशी खे पिणु जेको आहे सो उन्हनि खे उहा DDO पावर ॾिना विया, ट्रेनिंग ॾिनी वई त तव्हांखे हेतिरा पैसा मिलंदा, तव्हां थाणो पाण हलाइजो। पर अफ़सोस आहे चवणो थो पए त IG साहिब जी वरी एतिरी कोशिशुनि बावजूदि थाणनि ताईं उहा बजट न पई पहुचे। अब्दुल्ला, असां वटि इहे बि ख़बरूं आहिनि त कराची में थाणनि जा रेट मुक़ररु थियल आहिनि ऐं कुझु वरी अहिड़ा बि इतला आहिनि त थाणो वठण लाइ हर 3 महीननि खां पोइ टेंडर भरियो वञे थो। छा वाक़ई थाणनि ते SHOs जी मुक़ररी ईअं ई थिए थी जीअं असां वटि रिपोर्ट्स आयूं आहिनि? जी बिल्कुलु, इहे न सिर्फ़ु असां वटि रिपोर्ट्स आहिनि पर इहे हाणे त हर आम शहरी ताईं पहुची आहे त तव्हांखे थाणे वठण लाइ पैसा ज़रूरु भरणा पवंदा ऐं इहे जेके 25,000 इंस्पेक्टर ऐं सब इंस्पेक्टर कराची अंदरि मौजूदु आहिनि, उहे पिणु तय करे चुका आहिनि त जेकॾहिं असां वटि पैसा हूंदा त असां SHO लॻंदासीं, भले तव्हां केॾा बि क़ाबिल हुजो, तव्हांखे SHO ईअं न लॻाए वेंदो। इन में को शक न आहे त न सिर्फ़ु कराची पर इहे ओवरऑल सिंध जी ॻाल्हि कजे त उते बि जेको आहे मख़सूस हुजे सही, पर उते बि कुझु थाणनि ते इहो रेट मुक़ररु थियल हूंदा आहिनि त जेकॾहिं SHO लॻणो आहे त तव्हांखे पैसा भरणा पवंदा। ऐं हीअ कराची में त ख़ासि तौर ते को बि अहिड़ो थाणो मुंहिंजे ख़्याल में न आहे जिते जेको आहे पैसनि खां बिना कंहिंखे जेको आहे SHO लॻायो वञे। पोइ उहो कंहिंजी नवाज़ी आहे, ज़िले ऑफिसर जी नवाज़ी सां लॻे थो पियो या उहो ज़ोन जे ऑफिसर जी महिरबानी सां लॻे थो पियो या रेंज जे ऑफिसर सां, पर उहो महिरबानी सां लॻंदो ऐं उहा महिरबानी हूंदी आहे ज़ाहिर ॻाल्हि आहे सिधी पैसा। ऐं पैसा जेकी तव्हां ॻाल्हि कई त माना हर 3 महीने खां पोइ टेंडर वारो जेको कमु आहे, हाणे इनखे हिकिड़ो टर्मिनोलॉजी ॾेई छॾी अथऊं त बाबा हीउ टेंडर आहे, थाणे ते SHO लॻण लाइ तव्हांखे टेंडर भरिणो पवंदो। उहो टेंडर 15 खां 20 लख खां शुरू आहे ऐं उनखां पोइ उहो टेंडर तव्हांजो हर 3 महीने वरी रिन्यू थींदो। मतिलबु तव्हां पैसा ॾेई करे थाणे ते अचो था ऐं उहो 3 महीननि में तव्हां उहे पंहिंजा पैसा जेके 15-20 लख ईंदा आहिनि उहे रिकवर बि कंदव ऐं उनखां पोइ वरी ॿिया जेको आहे तव्हांखे हिते वधणो आहे, 3 महीननि खां वधीक हलाइणो आहे थाणो, त वरी तव्हांखे उहे एतिरा पैसा ॿिया ॾियणा। हाणे तव्हां अंदाज़ो कयो, हिकु बजट न मिले थाणे जे SHO खे, ॿियो जेको आहे सो पैसा ॾेई करे अचे ऐं टियों जेको आहे हर 3 महीने उनखे रिन्यू करे, त उहे पैसा किथां आणींदो SHO? ज़ाहिर ॻाल्हि आहे क्राइम कंदो, क्रिमिनल सां जेको आहे गॾु हूंदो। ज़ाहिर ॻाल्हि क्रिमिनल सां गॾु पुलिस हूंदी त पर उहो क्रिमिनल आहे। उहा बि जेकॾहिं उहा पैसा वठे थी पई, ऑर्गनाइज़ क्राइम करे थी पई, त उहे बि ॾोह में शामिल आहिनि। तंहिं करे पुलिस ॾिसो न, SHO जे लाइ वॾो इहो मसइलो हूंदो आहे त जेकॾहिं को बि SSP उनखे का फंडिंग हणे त हू माना पूरी न करे सघंदो, त माना उहो सम्झंदो पाण खे त मां फारिग आहियां। पोइ उहा फंडिंग केतिरी आहे, उहा जेके उनखे लॻंदी त उहा केतिरे पैसनि जी आहे, उहो हुनखे न आहे ॾिसणो, उहो पे करिणो आहे, ठाहे करिणो, उनखे ॾियणो आहे, ऑफिसर वटि पहुचाइणा आहिनि। अहिड़ी तरह उनखां पोइ जेकॾहिं पैसा ॾे अचे थो पियो, वरी उनखां पोइ वरी हिकिड़ो भत्तो मुक़ररु आहे त हफ़्तो 15 ॾींहं या महीनो उहो वरी ऑफिसर में पहुचाइणो आहे। उहो पहुचाइण खां उनजे बावजूदि बि 3 महीने में पाण खे रिन्यू कराइणो आहे। कुझु SSPs आहिनि, कुझु ज़िला आहिनि जिथे जेको आहे सो असां चई सघूं था त माना उहे पैसा नथा वठनि पिया, SSPs पैसा नथा वठनि पिया ऐं इन SHO फंडिंग्स खां बि जेको आहे सो परे आहिनि ऐं उहे कमु कनि था पिया। पर ओवरऑल जेके मेजॉरिटी आहे उहा ॾिसी थी वञे त माना उहे SHO पैसा ॾेई अचनि था पिया ऐं पैसनि जी जेको टेंडर आहे उहो भरनि था पिया। कराची जे केतिरनि ई मुंहिंजे ख़्याल में मेजॉरिटी कराची में आहे जेके उहे थाणा आहिनि जिन ते अचण लाइ माण्हू पैसा भरे SHO लॻे थो पियो, उनखां पोइ उहो वरी 3 महीने टेंडर पूरो करे थो पियो। ऐं थाणनि जा SHO ॾिसो हिन वक़्तु कराची जे अंदरि मां जीअं ॿुधायां त 25 खां 30 हज़ार जेके सब इंस्पेक्टर ऐं इंस्पेक्टर, जेको थाणे ते SHO लॻंदो आहे उहो सब इंस्पेक्टर ऐं इंस्पेक्टर लॻंदो आहे, जंहिंजी अपर बि थियल हूंदी आहे। ऐं हिकिड़ो ॿियो IG गुलाम नबी मेमण इहो पंहिंजो मुतारिफ़ करायो हुयो त इम्तिहान पास करण वारो ई माण्हू SHO लॻी सघे थो। उनखां पोइ हाणे SHO उहे इम्तिहान पास बि करे सघनि था, उनखां पोइ उहे वञी थाणनि ते लॻनि बि था ऐं उन थाणनि ते अचण खां पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे हुननि खे जेके ख़ुशनसीब आहिनि 108 थाणा आहिनि या 112 थाणा आहिनि कराची अंदरि,
उन में 25,000 जे पुलिस फोर्स मां जंहिंमें सब इंस्पेक्टर शामिल आहिनि 25,000 मां उहे ख़ुशनसीब 108 जेके पैसा भरे पहुचनि था पिया ऐं उहा बि ख़ुशकिस्मती इहा आहे जो माना माण्हू सम्झनि था पिया पुलिस वारा त जेकॾहिं असां पैसा ॾेई बि लॻूं था त माना असां वॾो कमु कयो आहे छाकाणि त पैसा खणी केतिरा ई पुलिस वारा वीचारा बीठा आहिनि जिनखे जेको आहे SHO मुक़ररु न पियो कयो वञे ऐं केतिरा ई जेके मेरिट वारा आहिनि पुलिस वारा उन्हनि खे SHO छा पर हेड मोरल बि उन्हनि खे माना वॾो मुंशी बि जेको आहे हाणे पसंदि था कनि पिया उहो बि कंहिंजी सिफ़ारिश आहे कंहिं खां जेको आहे सो पंहिंजो कंहिंखे ख़ुशि करिणो आहे मतिलबु पंहिंजा न विझी उते बि उहो बि फेवरेटिज़म आहे को बि कमु मेरिट ते न पियो थिए ऐं थाणे जो कल्चर जेको आहे सो तॾहिं खां ख़राबु थो थिए जॾहिं तव्हां पैसा वठी करे SHO आणो ऐं उनजे खां पोइ उनजो मंत्री बीठो हफ़्ता बीठो ऐं उन सां गॾोगॾु उनखे वरी टेंडर भरण लाइ वरी ॿीहर चओ। अब्दुल्ला हाणे इहो ॿुधाए छो त कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ जदीद हथियारनि जी ख़रीदारीअ लाइ केतिरी बजट रखी वई हुई या हेल ताईं केतिरी बजट ख़र्च थी आहे जेकॾहिं वाक़ई का बजट ख़र्च थी आहे त पोइ अगवा वारदातुनि ऐं ॾोहारनि जो ख़ात्मो छो न अची सघियो आहे? ॾिसो इहो आम मसइलो आहे जेको मूं अॻु में बजट जो ॻाल्हाईंदे कचे जो ज़िक्र कयो हाणे मसइलो ईअं आहे जो कचे जे इन जदीद हथियारनि जी ख़रीदारी लाइ मुख़्तलिफ़ मुल्क बि विज़िट करण विया असांजे सिंध पुलिस जा ऑफिसर ऐं उतां जेको आहे जदीद हथियार बि ॾिसी आया आहिनि उहे पहुता न पहुता आहिनि पर पैसा मुंहिंजे ख़्याल मूं टेंडर भरे चुका आहिनि त उहे पैसा हथियार ईंदा। ॿियो कमु इहो आहे त हिकिड़ा हथियार पुलिस कैडर जा ॿिया आहिनि आर्मी कैडर जा हाणे पुलिस कैडर जा हथियार आहिनि जेके G3 आहे ऐं ॿिया जेके राइफलूं वग़ैरह आहिनि ऐं पिस्टल वग़ैरह आहिनि हाणे कचे में ऑपरेशन करण लाइ हुननि खे ज़रूरत हुई त माना को माटर गोला ऐं लांचर उहे पुलिस खे बि हुजनि जेके ॾोहारे नोट आहिनि तंहिं करे हुननि जेको आहे सो इहो तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में रिसेंटली हिकिड़ी जेको आहे सो इंकशाफ़ थियो त 3 अरब रुपयनि जो सिर्फ़ु कचे में धाड़ेलनि खे ख़त्मे लाइ जेको आहे सो ऑपरेशन लाइ 3 अरब रुपयनि जो असलो वरितो अथऊं जेको जदीद असलो ॿुधाए पियो जंहिंमें ड्रोन आहे ड्रोन उहो माटर गोला खणे थो पियो ऐं उहो लोकेशन ते वञी जेको कचे में जिते माण्हू पुॼी नथो सघे पुलिस वारा नथा पुॼी सघनि उते वञी उहो ड्रोन उछलाइनि था पिया ऐं उहो जेको आहे ब्लास्ट थिए थो पियो उहो बि ख़रीदारी कई वई हुई ऐं मुंहिंजे ख़्याल में उन टाइम SSP बशीर बि हुयो त उन सां बि मूं ॻाल्हि ॿोल कई त उन्हनि चयो त असां तक़रीबन जेको असलो घुरायो आहे ऐं असलो घुराईंदे किथे जेको आहे उहो असलो ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो पुलिस कैडर जो न हुयो त किथे रोकियो वियो हुयो उनखां पोइ उहो क्लियर कराए जेको आहे उते बि पहुतो हुयो पर चवण जो मक़सदु इहो आहे जेकॾहिं असलो एतिरो तव्हां हथियार घुरायो बि आहे त उहो हिन वक़्तु ताईं मुंहिंजे ख़्याल में का लाभ उन्हनि जो न मिलियो आहे छाकाणि त कचे में तव्हां ॾिसंदव त अॼु बि कराची में माण्हू अॻुवाट थियनि था कचे जे हवाले थियनि था कराची मुंहिंजो नेटवर्क कराची ताईं पहुतो आहे सिंध जे अंदरि पूरे मतिलबु उनजो नेटवर्क आहे किथां माण्हू अचे थो पियो किथे कीअं करिणो आहे रेकी कराइण खां पोइ बि उहो कचे में वञे थो माण्हू अच्छा हितां जा जेके अॻुवाकार आहिनि नंढा या वॾा वापारनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अॻुवा कनि था पिया उन अॻुवा करण खां पोइ उहे कचे जे ॾोहार खे खपाए ॾियनि था पिया हाणे जेको तव्हां हथियार ख़रीद कयो हुयो उहो इस्तेमालु केतिरो थियो आहे ऐं कचे जा जेके धाड़ियल मां ॿुधायो त 50 खां 100 200 धाड़ियल हूंदा जेके कचे में रहनि था पिया सभु कचे जा जेको माण्हू ॾोहारींदा आहिनि तंहिं करे उहे ख़तमु छो न पिया थियनि ऐं जॾहिं जदीद हथियार बि आहिनि त छो नथा थियनि हाणे त ॾिसो त तव्हां जेको उन्हनि आम माफ़ी जो ऐलान बि कयो त भाई तव्हां अचो ऐं माफ़ु थियो कोर्टनि खे मुंहुं ॾियो ऐं तव्हांखे केस जेको आहे माफ़ु कंदा कया वेंदा उनखां पोइ बि जेको केतिरा ई जेको धाड़ियल आया उहे अॼु जेको आहे आम माफ़ी में जेको आहे पेश थिया हथियार सरेंडर कयूं हाणे उनजे बावजूदि जेको रिसेंटली तव्हां ॾिसो कश्मीर शिकारपुर हिते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कचे जा धाड़ियल वीडियो जारी कनि था पिया माण्हू अॻुवा करे उनजा वीडियो मोकिलींदा पिया भतो वसूल कंदा पिया या भतो जेको तलब करण लाइ मुख़्तलिफ़ नंढे ॿारनि खां वठी पीरसनि पोड़नि जा वीडियो ठाहे करे उन्हनि जी फैमिलीज़ खे मोकिलींदा पिया त तव्हां असांखे पैसा ॾींदव त ठीकु आहे त तव्हांजा ही प्यारा मारे छॾींदासीं अच्छा पुलिस उन में कहिड़ो किरदारु अदा थी करे पुलिस कोशिशि करे थी पई विढ़े थी पई पर जेको हथियार तव्हां ॿुधायो त माना एॾो हथियार ख़रीद कयो वियो बजट जेकी उनजी ख़र्च कई वई आहे 3 अरब रुपया ॿुधाया था पंहिंजनि त उहे हथियार छो अञा ताईं उन्हनि ते असरु न थी सघिया आहिनि उन्हनि ते अञा ख़ात्मो छो न थी सघियो आहे ऐं इहो ऑपरेशन जेको हले थो पियो उहो कॾहिं ख़तमु थींदो ऐं हिन वक़्तु जेको ऑपरेशन उहो छो घटि थी वियो आहे जंहिंजे करे जेको आहे ॾोहारी हिकु भेरो ॿीहर जेको आहे वीडियो पैगाम जारी कंदे पुलिस खे चैलेंज करण सां गॾोगॾु रियासत जी रिट खे चैलेंज कनि था पिया ऐं उनजी पंहिंजी हिकिड़ी रियासत ठहियलु आहे उन सां गॾोगॾु जेके ॾोहारी आहिनि ॾोहारी उते छो अञा ते लिकियल आहिनि छा उन्हनि जा ॾोहारी जो नेटवर्क एॾो मज़बूत आहे पुलिस खां वधीक मज़बूत आहे जो कराची में माण्हू अॻुवा थो थी वञे ऐं जेको आहे उते कचे में पहुचे थो पियो उहो उनजो नेटवर्क मज़बूत आहे पुलिस छो मज़बूत न आहे उहे पैसा ख़र्च बि नथा कनि उनजी का बजट बि न आहे उन बावजूदि जेको आहे उनजो एॾो नेटवर्क मज़बूत आहे जो कराची जे शाह लतीफ़ जे इलाइक़े मां कैमाबाद मां डिफेंस जे इलाइक़नि मां माण्हू खणी वञी उहो कचे वञी पहुचाइनि था पिया उन्हनि खां भतो था वठनि पिया
ऐं असांजे पुलिस असांजे जेको CTD इदारा या ॿिया जेके पुलिस इदारा आहिनि उहे जेको आहे सो उन्हनि खे ख़बर ई नथी पए त माना माण्हू किथे वञी पहुतो आहे। ऐं हिन ते AVCC सुठो कमु कयो आहे। AVCC जेको आहे हुते केतिरा ई माण्हू जेको आहे सो कराची खां पुलिस वई आहे उते कचे में ऐं AVCC उहो रिकवर कराए पई। पर जेको आहे उते मौजूदु जेके शिकारपुर आहे, कशमोर आहे, घोटकी आहे, उतां जी पुलिस छा पई करे जिन खे 3 अरब रुपयनि जो असलो ख़रीद करे ॾिनो वियो आहे। हा, उहो ख़रीद कयल असलो अञा ताईं ज़ाहिर न थियो आहे। इहो ॿियो सुवालु आहे त माना जेकॾहिं इहो जेको ॿुधाए पियो त 3 अरब रुपया जेके ख़र्च कया विया आहिनि असले ते, त उन असले ते हिन वक़्तु ताईं ज़ाहिर न थी आहे। ऐं जेको आहे सो उहे असलो कंहिंखे ॾिनो वियो आहे, कशमोर में, शिकारपुर में या घोटकी में, जंहिं जेकॾहिं टिनी ज़िलनि में आहे त पोइ कचे में ऑपरेशन टिनी साइड खां थींदो त कचो में मुंहिंजे ख़्याल में उते ख़ात्मो थियणु घुरिजे। ऐं जेको आहे सो जेके ॾोहारी आहिनि उन्हनि जो हाणे उन्हनि खे क्लियर थियणु घुरिजे, उन्हनि खे या त मारियो वञे या वरी जेको आहे सो उन्हनि खे जेको आहे सरेंडर कयो वञे। पर उन बावजूदु हीअं रिसेंटली तव्हां ॾिसो त माना हमिलो करे पुलिस एहलकार शहीद कया विया आहिनि ऐं उनखां पोइ जेको आहे हुन वीडियो जारी कया आहिनि त असां अञा विढ़ंदासीं, असां वटि जेको अञा ताईं उहो हथियार आहे। मतिलबु त कच्छ जे धाड़ियुनि वटि हथियार अचे थो पियो जंहिंजे लाइ का बजट न आहे, उहो माण्हू अॻुवाट कनि था पिया, उहो हथियार अचे थो पियो। एॾो वॾो हथियार रोशनी, मतिलबु तव्हां अंदाज़ो कयो त उते लांचर गोला अंदरि कीअं कचे वञनि था पिया। रोड जेको रस्तो आहे उन ते ज़ाहिर पुलिस चौकियूं बि आहिनि, मुख़्तलिफ़ चौकियूं आहिनि, इदारनि जूं चौकियूं आहिनि। उतां रोड तां क्रॉस थो करे, को मथां अचे हेलीकॉप्टर या को जहाज़ लही करे कचे में अंदरि जेको आहे उहो हथियार नथो ॾे पियो, पर हथियार हितां वञनि था पिया, उहो रोके नथा सघनि। पुलिस उन ते जेको आहे सो मुकमल तौर ते फेल थी वई आहे त असलो तव्हां रोके नथा सघो। जेको असलो उन्हनि मौजूदु आहे, अलाए केतिरा ऑपरेशन कया आहिनि, उन्हनि ॾेखारियो त असां वठूं जेको आहे सो एॾे हथियार रिकवर कया आहिनि। उहे हथियार किथे पिया आहिनि, तव्हां वटि उहे कमु अचनि था नथा अचनि, त जेकॾहिं उन वटि जेके हथियार आहिनि उहे कीअं अचनि था पिया, उन वटि कीअं पहुचनि था पिया, उहो बि हिकु वॾो सुवालु आहे। पर हिन वक़्तु जेको हुननि खे हथियार जेके मिलिया, जेके पहिरियों रड़ियूं कंदा त असां वटि असलो एतिरो न आहे, जंहिंजे करे जेको आहे पोइ हीअ असांजे कचे जा धाड़ियल ज़ोर पई रहिया आहिनि। तंहिं करे जेको आहे हाणे पुलिस खे इहो जवाबु न आहे त असां वटि एॾा हथियार न आहिनि। 3 अरब रुपयनि जा जेके हथियार आहिनि उन्हनि ते जेको आहे मुंहिंजे ख़्याल में कचे में ऑपरेशन कयो वञे ऐं कचे खे हिन टाइम क्लियर कयो वञे। अच्छा, हाणे इहो ॿुधाइजो त अरबे रुपया ख़र्च कंदड़ CTD जी कारकर्दगी बाबति बि आगाह कजो। CTD जी मजमूई कारकर्दगी छा आहे, पुलिस जे हिन शोबे खे केरु लीड कंदो आहे ऐं हिन शोबे जो कारवार कीअं हलंदो आहे? ॾिसो, CTD बिल्कुलु पुलिस जो ई जेको आहे सो हिकिड़ो शोबो आहे ऐं पुलिस जो जेको CTD जो बि IG हिकिड़ो ई पुलिस जो आहे। उन में अंदरि स्पेशल ब्रांच बि आहिनि, CTD बि आहे, इन्वेस्टिगेशन बि आहे, मुख़्तलिफ़ शोबा आहिनि। हाणे CTD जी ॻाल्हि था कयूं त CTD पुलिस जो सरबराह एडिशनल IG जे रैंक जो थींदो आहे, जेको AQA ग्रेड जो पुलिस ऑफिसर थिए थो पियो। हिन वक़्तु उहो आज़ाद खान आहे ऐं आज़ाद खान जे खां पोइ जेको आहे हिकिड़ो DIG थींदो आहे, जेको पूरी सिंध खे ॾिसंदो आहे, जंहिंजो DIG अज़फर मैसर आहे। अच्छा, CTD जा मुख़्तलिफ़ शोबा अंदरि ई आहिनि, जेको IT आहे, इन्वेस्टिगेशन आहे, उन जा अलॻि अलॻि SSP थींदा आहिनि ऐं उन्हनि SSPs में मुंहिंजे ख़्याल में इरफान बहादुर बि SSP आहे ऐं संगार मलक बि SSP आहे ऐं अहिड़ा खोड़ SSP आहिनि जेके मुख़्तलिफ़ उन्हनि खे शोबनि खे ॾिसनि था पिया, जंहिंमें फॉरेंसिक ऐं IT इन्वेस्टिगेशन आहे। हाणे ओवरऑल जेको एडिशनल IG ॾिसे थो पियो, उनखां पोइ DIG ॾिसे थो पियो। CTD जो कमु इहो आहे त तव्हां जेको आहे सो अहिड़ी एजेंसी मज़बूत ठाहियो, अहिड़ो तव्हांजो सिस्टम हुजे, उन्हनि खे बि अरबे रुपयनि जी बजट हूंदी आहे त तव्हांजा मुख़बर सिविलियन ड्रेसनि में बि हुजनि ऐं उहे जीअं इंटेलिजेंस इदारा हूंदा आहिनि उहे जांच कंदा आहिनि त कहिड़े इलाइक़नि में कहिड़ा दहशतगर्दनि जी कहिड़ी एक्टिविटी हले थी पई, उन ते नज़र रखणी हूंदी आहे। पर मुंहिंजे ख़्याल में हिन टाइम ताईं CTD को बि जेको आहे सो कमु न करे सघी आहे ऐं CTD जो कमु मूंखे नज़र न आयो आहे। अरबे रुपयनि जे ख़र्च हुजण जे बावजूदि CTD पारां जेके स्लीपर सेल आहिनि कराची अंदरि ख़तमु न कया विया आहिनि। कराची मां जॾहिं बि दिलि चवे ॾोहारनि खे ऐं दहशतगर्दनि खे उहो पंहिंजो हमिलो कनि था पिया ऐं मुख़्तलिफ़ जेके स्लीपर सेल्स आहिनि उहे वरी उथनि था पिया, उन्हनि खे वरी जेको आहे सो मुख़्तलिफ़ इदारनि पारां जेको आहे कोशिशि कई थी वञे त उन ख़तमु करण जी। पर CTD पारां जेकॾहिं को कार्रवाई कई वञे थी त उहे हाणे आम तौर ते जेके आम शहरी आहिनि उन्हनि जा जेके अकाउंट्स आहिनि, डिजिटल करंसीज़ आहिनि, उन्हनि ते उनजी नज़र हुजे थी पई। पोइ ख़ासि तौर ते हीअ बि जेको आहे कमु वधी वियो आहे CTD में त तव्हांजी जेकॾहिं रिकवरी बिल्डर जी रहियल आहे या तव्हांजा जेके कमु रहियल आहिनि, मतिलबु पंहिंजो स्कोप छॾे करे हाणे CTD बि ॿियो स्कोप ते कमु शुरू करे छॾियो आहे, जेको साइड कमु आहे हुनजो। तंहिं करे CTD जो बि को कारकर्दगी जेको आहे वाज़े तौर ते सुठी नज़र न आई आहे, छाकाणि त हिन वक़्तु ताईं CTD पारां का बि अॻुवाई न कई वई आहे जंहिंमें का वॾा स्लीपर सेल या दहशतगर्द पकिता विया आहिनि, जंहिंमें इहो ॿुधायो वञे त बस CTD कमु कंदे जेको आहे वॾा स्लीपर सेल जेको आहे ख़तमु कया आहिनि ऐं या वॾा दहशतगर्द पकिता विया आहिनि। अलबत्ता जेको ॿियो पासो आहे जेको हुनजो कमु न आहे, जंहिंमें रिकवरी आहे, जंहिंमें माण्हुनि जी डिजिटल करंसी आहे, जंहिंमें माण्हुनि जे अॻुवा करिणो आहे,
खणणो आहे, हाप्स बेजा में रखणो आहे, टार्चर करणो आहे, उहो कमु करे रहिया आहिनि। सही। अच्छा अब्दुल्ला जी, अव्हां ॿुधायो त सीटीडी जी बि का ख़ासि कारकर्दगी न रही आहे। हाणे पुलिस जे जांच वारे शोबे बाबति बि ॿुधाइजो त इहो शोबो आख़िर छा पियो करे? ॾिसो, इन्वेस्टिगेशन जेकॾहिं मज़बूत थिए न त मुंहिंजे ख़्याल में जेके कराची अंदरि 20 खां 25,000 ॾोहारी, 20 खां 25,000 मां ॻाल्हि थो कयां, त इहे वधनि नथा, इहे रिपीटर आहिनि। जेकॾहिं इन्वेस्टिगेशन पुलिस मज़बूत हुजे त मुंहिंजे ख़्याल में इनखे सज़ाऊं मिली वञनि ऐं उहो सज़ाउनि जे करे 20-20 साल अंदरि हुजनि, 25-25 साल अंदरि हुजनि, उमिरि क़ैद मिली वञे। घणा माण्हू जेके क़त्ल में मुलविस आहिनि उहे जेको आहे वरी निकिरी था सघनि। पर अफ़सोस आहे चवणो थो पए त इन्वेस्टिगेशन पुलिस बि ईअं ई पंहिंजी खानापुरी करे पंहिंजे कोर्टनि में डॉक्यूमेंटेशन या जेके डॉक्यूमेंट जेके आहिनि उहे बसि पूरा करणा पवनि था ऐं उन्हनि खे जेको आहे सो ॾोहारनि खे सज़ाऊं ॾियण में नाकाम रही आहे। को रेशो न रहियो आहे। अॻु में हूंदो त इन्वेस्टिगेशन या ऑपरेशन गॾिजी करे कोशिशि कंदा कि ॾोहारी खे सज़ाऊं ॾियारनि। मुंहिंजे ख़्याल में हाणे अहिड़ो को ॾोहारी न आहे जेको सज़ा खाई निकितो हुजे। 2 खां 3 महीना वञे थो पियो जेल, उन जेल खां पोइ ज़मानत हासिल थो करे, ज़मानत खां पोइ ॿाहिरि अचे थो वञे पियो। अच्छा, हाणे जेकॾहिं इहो सुवाल असां पुछाए था की पुलिस वारनि खां त हिकिड़ो ॾोहारी जेको 3 ॾोह करे थो पियो ऐं 20 केसनि जे करे अंदरि थियो आहे, उन बावजूदि हू ॿाहिरि निकिरे जे उहो ॾोह थो करे, मतिलबु रिपीटर आहे, त उन ते पुलिस वारनि जो चवणु आहे त इहो क्रिमिनल जस्टिस सिस्टम असांजो जेको आहे उहो तबाह थियल आहे। त कोर्ट में जेको आहे जज इन्हनि जी बेल खणंदा पिया, वकील बीठा आहिनि, वकील इन्हनि जो कमु कंदा पिया। जज बि तॾहिं खणंदा जॾहिं बेल तव्हांजे इन्वेस्टिगेशन में को हाल न हूंदो, को सबूत न हूंदो, तव्हां इन्वेस्टिगेशन बराबरि कंदव न। ऐं ईअं थिए थो पियो इन्वेस्टिगेशन पुलिस इन्वेस्टिगेशन जेकॾहिं मज़बूत करनि। हाणे ॾिसो त कराची अंदरि केतिरा क़त्ल थियनि था पिया ऐं ॾोहारी खुले आम माण्हुनि खे हिकु मोबाइल जे करे उनखे गोलियूं हणी मारे था थियनि पिया। पर उहे ॾोहारी वरी 2 महीननि खां पोइ वरी तव्हांखे आज़ादु मिलंदा। तंहिं करे पुलिस जेको विच में हिकिड़ो कमु शुरू कयो त बाबा हिननि खे मुक़ाबिलो करिणो आहे, एनकाउंटर में जेको आहे हिननि खे छिके रखिणो आहे। पोइ एनकाउंटर में हुननि खे ज़ख़्मी करिणो आहे जेको सिलसिलो, उहो 3-4 महीना 6 महीना उहो रुकिजी थो वञे। बाक़ी जेकॾहिं पकड़नि था पिया हथु जेको आहे रंगे हथ जेके चऊं, सॻो सूदो पकड़ण खां पोइ बि जेको आहे उहे कोर्ट में एतिरो शायदूं एतिरियूं जेको आहे सो सबूत गॾु नथा करे सघनि जंहिंजे करे उन्हनि खे सज़ा मिलनि ऐं हू जेको आहे 2 खां 3 महीननि खां पोइ वरी मोटी अचंदा पिया, वरी जेको आहे उहे कराची अंदरि ॾोह कंदा पिया। हाणे कराची में जेको ॾोह थो करे पियो उहो तक़रीबन जेको आहे सो उहो चइजे त माना कराची शहर खां ॿाहिरियों आहे, शहर जो लोकल माण्हू आहे। पोइ पंजाब जो आहे, के PK जो आहे, सिंध जे ॿियनि ज़िलनि जो आहे, उहो ॾोह अचे थो पियो, हिते ॾोह करे थो भॼी थो वञे पियो। ऐं उनखां पोइ पुलिस जेको आहे सिर्फ़ु इहो ॾिसे थी पई इन्वेस्टिगेशन में जेके A क्लास जो मतिलबु इहो आहे त रूपोश करे छॾी थी पई। हाणे हज़ारनि जी तादाद में जेके माण्हू ॾोहारी रूपोश आहिनि उन्हनि खे पकड़ण बि त पुलिस वारनि जो कमु आहे न। पर उन लाइ बजट रखियल आहे त तव्हां रूपोश ॾोहारनि खे पकड़ियो, उन लाइ मुख़्तलिफ़ नाकेबंदी कयो, मुख़्तलिफ़ टेक्नोलॉजी जो इस्तेमालु करे तव्हां उन्हनि खे पकड़ियो ऐं जेके ॾोहारी हितां ॾोह करे वञनि था पिया वरी ॿियनि शहरनि में ॾोह थो कनि पिया। पर उहो पुलिस ॾोहारी A क्लास करण खां पोइ मतिलबु ॾोहारी उहो आज़ादु आहे ऐं उहो पोइ रूपोश ॾोहारी जेको FIR में आहे बि सही, उन बावजूदि हू माना खुलियाम घुमे थो पियो। कराची जे अंदरि अलाए केतिरा अहिड़ा होटल आहिनि जेके उहे ॾोहार अची रहंदा पिया ऐं उन्हनि में जेको पुलिस जो जेको सिस्टम आहे, जेको आई क्लाउड या को इन टाइप जो जेको सिस्टम आहे उहो ज़ाहिर न आहे। उन में जेकॾहिं उहो रजिस्टर थींदो त उहो ज़ाहिर थी पवंदो, पर उहे जेको आहे सो उन में अञा ताईं रजिस्टर न थिया आहिनि। केतिरा होटल में अची करे ॾोहारी रहनि था पिया, 8-8 ॾह ॾींहं रही करे वारदातूं वॾियूं कनि था पिया, उनखां पोइ फरार था थियनि पिया। रिसेंटली कल्ह रेंजर्स वारनि हिकिड़ो गिरफ़्तार कयो ॾोहारी, जंहिं ॿुधायो त मूं 20 करोड़ रुपया कैश वैन मां खसे फरार थियुमि। भिटियाबाद जे इलाइक़े में उहो माण्हू रहंदो हुयो। रेंजर्स खे उज्जैन इतलान जेको आहे हुन कार्रवाई कई आहे, उहो गिरफ़्तार थियो आहे। कल्ह हुन मूंखे रेंजर्स जे PR ॿुधायो त ये वो बंदा है जिसने 20 करोड़ रुपए अपने कैश वैन से स्नैच किए थे। अच्छा, हाणे उहो माण्हू आराम सां रहे पियो, पुलिस उन ताईं पहुतल बि हूंदी पर उनखे ख़बर न आहे, छो करे असांजी पुलिस जो कमु इन्वेस्टिगेशन जो उन सां गॾु ऑपरेशन जो ॿी पुलिस जो कमु एतिरो न रहियो आहे जो माना कंहिं माण्हू खे सीरियसली संजीदगी सां कंहिं केस ते कमु कनि। हाणे तव्हां ॾिठो त माना डिफेंस जहिड़े इलाइक़नि में वकील एॾो वॾो नाले वारो वकील कानूनदार उनखे मारे विया, अॼु ताईं हुनजे जवाबदार गिरफ़्तार न थिया। उहे जवाबदार साहिबु पंहिंजो पाण अची विया आहिनि साम्हूं सोशल मीडिया ते त असां मारियो आहे, पर उहे जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। उनखां अॻु में हेॾी वॾी वारदात थी हुई, हिकिड़े SSP घर में वारदात थी हुई, उन सां गॾु उहा सिंध हुकूमत तर्जुमान हुई। पर इन्वेस्टिगेशन पुलिस सिर्फ़ु इहो कयो आहे त असां जांच करे था पिया। हाणे इहो कमु आहे ट्रेस करणु कमु आहे इन्वेस्टिगेशन पुलिस जो। हाणे जांच वारो जेको शोबो आहे
उनखे छा मसइला आहिनि उन में मसइला बि साॻिया ई आहिनि। पैसनि जो मसइलो आहे, बजट जो मसइलो आहे। उन्हनि बजट एतिरी न आहे जो हू वञनि हितां ऐं KPK मां उहो माण्हू ॾोवारी गिरफ़्तार कनि जेके हितां फुर करे वञनि था पिया, माण्हू मारे था वञनि पिया। उन्हनि वटि एतिरो सिस्टम न आहे। हितां जेकॾहिं उहो वेंदा ॿिए सूबे ते त उहो पंहिंजो ख़र्चु करे वेंदा। अच्छा, पंहिंजो न कंदा त पोइ जंहिंजो मसइलो थियल आहे उन खां पैसा वठंदा। त जांच वारो शोबो बि मतिलबु तबाह लॻो पियो आहे। IG सिंध कोशिशि कई हुई त उनखे जेको आहे असां पैसा बि ॾियूं इन्वेस्टिगेशन वारनि खे, त जीअं माना हू इन्वेस्टिगेशन दौरान पैसा वठी करे जेको आहे कमु कनि, पर उहो जेको आहे पैसा अञा ताईं ईअं माना बजट वारा या उन्हनि जी ग्रांट जेकी आहे उहा रुकियल आहे। मतिलबु मिलंदी आहे पर उन तरीक़े सां न मिलंदी आहे जंहिं तरीक़े सां IG साहिब कोशिशि कई हुई। हींअर हाणे मसइलो ईअं आहे जो माना शोबे जो जेको इहो शोबो आहे जांच पुलिस वारो, उन में IG साहिब वॾा तजुर्बा कया आहिनि। IG सिंध गुलाम नबी मेमण हाणे जेको CIC ठाहियईं, वरी उन ते हिकिड़ो DSP मुक़ररु कयो अथई डिवीज़न ते, माना सब डिवीज़न ते, त हीअ जेको आहे केस कहिड़ा कहिड़ा IOs कहिड़ा कहिड़ा केस ॾिसंदा। मर्डर वारो केस को सुठो IO ॾिसंदो ऐं उनखां अलावा ॿिया IOs जेके आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा केस ॾिसंदा। पर उन में बि का ख़ातिर ख़्वाह जेको आहे उनजी इन्वेस्टिगेशन में को लाभ न मिली सघियो आहे। माण्हू मोटी उहे मायूस आहिनि ऐं जंहिंजा FIR थियल आहिनि उहे वीचारा दरपदर थियनि पिया कोर्टनि में। ऐं इन्वेस्टिगेशन ऑफिसर जेके IOs आहिनि उहे सिर्फ़ु उन्हनि खां पैसा वठनि था पिया, त सुभाणे हाज़ुरी ते पहुचणो आहे तोखे। ऐं जेके अंदरि जेल में वेठल आहिनि या आज़ादु थियल आहिनि ॾोवारी, उन्हनि खे को फ़र्क़ु नथो पए। अब्दुल्ला, अवां सां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। मलीर ज़िले में रेती बजरी जी चोरी जे कुधे कारोबार बाबति तफ़सील ॿुधाइण लाइ असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जे क्राइम रिपोर्टर मोहसिन सियार। मोहसिन, वॾी महिरबानी अवां जी। मोहसिन, इहो ॿुधाइजो त मलीर में रेती बजरीअ जी चोरीअ जो कुधो कारोबार कीअं ऐं कॾहिं खां पियो हले? छा वाकई इहो कारोबार पुलिस जी सरपरस्ती हेठि हली रहियो आहे? जी बिल्कुलु रोशनी, महिरबानी तव्हांजी प्रोग्राम में टाइम ॾिनो। ही अहम इशू आहे जेका रेती बजरी जी चोरी जेका आहे उहा मलीर ज़िले जे अंदरि। ही जेको जेका ही रेती बजरी जी चोरी आहे इहा हींअर जो कमु न आहे, पर केतिरनि ई सालनि खां बल्कि ॾहाकनि खां रेती बजरी जी चोरी मलीर जे मुख़्तलिफ़ जेके आहिनि इलाइक़नि मां हिसनि मां उहा कढी पई वञे। तंहिंजे करे मलीर जा जेके बाग आहिनि, जेके मलीर जूं ज़मीनूं आहिनि ऐं जेके मलीर जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जा जर बि हेठि थी चुका आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त ही कल्ह कोई हिकिड़ो वाक़ियो आहे त जेका ही रेती बजरी जी जेका चोरी जो जेको सिलसिलो हुयो उहो ही मलीर नदी आहे डिमलोटी 3 नंबर में, उतां ही रेती बजरी जा जेके आहिनि उहा चोरी कई पई वञे। उन जा जेके डंपर लोड कया पिया वञनि, जंहिंमें राति जो ही माइंस एंड मिनरल्स अख़्तियारनि जेका आहिनि उन ते कार्रवाई कई आहे पुलिस सां गॾिजी। ऐं ही मां तव्हांखे ॿुधायां त ही 2 गिरोह हुया जिन्हनि अॻु में जेका आहे उते रेती बजरी चोरी करण जे लाइ पंहिंजूं मशीनरियूं लाथियूं ऐं उन्हनि खां बाद में हिक ॿिए जे साम्हूं उते झेड़ो थियो। उन झेड़े खां बाद में ही कार्रवाई ठही अमल में आई। उन में हिकिड़े गिरोह जा जेके आहिनि उहे सामान जेके आहिनि जंहिंमें मशीनरी आहे रेती कढण वारी, डंपर आहिनि, उहे हथी काथिया आहिनि। लेकिन इहो अफ़सोस सां चवणो थो पए त जॾहिं असांजी ॻाल्हि उते पुलिस जे जेका थाणे जे SHO सां थी त उन ईअं लातालकी जी जेका आहे उहो इज़हार कयो त न ई उनखे इहा ख़बर हुई त ला इल्म हुयो त उतो रेती बजरी कहिड़े इलाइक़े मां निकिती आहे, किथां थी आहे, जॾहिं त सबूत उनजे थाणे जे ॿाहिरि मौजूदु हुया। त हाणे उनखे जेकॾहिं अहिड़ा वाक़िया हूंदा, अहिड़ो तरीक़ेकार हूंदो त पोइ जेको आहे कीअं नथो चई सघिजे थी जेका पुलिस जी सरपरस्ती में आहे। मां तव्हांखे ॿुधायो त हिन महिल बि मलीर जे अंदरि तक़रीबन 5 खां 6 अहिड़ा जॻहूं आहिनि जिते रेती बजरी जेका आहे उहा रोज़ जे बुनियाद ते खोटरी ऐं कढी पई वञे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे रोशनी त ही कीरथर नेशनल पार्क जेको असांजी सिंध जो क़ौमी जेको आहे उहो विरसो आहे, हिकिड़ो तारीख़ी विरसो आहे। कीरथर नेशनल पार्क जेको झंगली जीवत, कुदरती नदियूं, पाणी ऐं फितरी मागन सबबि आलमी हैसियत रखे थो, उन जे अंदरि 3 जॻहनि ते रेती बजरी जी जेका आहे उहा खोटराई जो सिलसिलो जेको आहे हिन वक़्तु बि हलंदड़ आहे। ऐं उतां जेका आहे खोटराई करे डंपरनि जी सूरत में रोज़ जे बुनियाद ते सवें डंपर जेके आहिनि उहे रेती बजरी जा कढी करे हाणे तव्हां खे मां ॿुधायां त कीअं ही जेका आहे सरपरस्ती न हूंदी पुलिस जी। ही का नंढड़ी शइ त आहे कोन, मशीनरी आहे, डंपर आहिनि जेके लोड थियनि था, खोटराई थिए थी, शहरनि जे रोडनि ते पहुचनि था, मलीर कैंट जे रोड ते अचनि था, नेशनल हाईवे तां गुज़रनि था, सुपर हाईवे तां गुज़रनि था। जेकॾहिं असीं सिर्फ़ 20 मिंटनि जे लाइ उते वञी बीहंदासीं त तव्हांखे केतिरनि ई दर्जननि जी तादाद में उतां
डंपर गुज़रंदे नज़र ईंदा। रेती बजरी जो कारोबार हींअर बि पुलिस जी सरपरस्तीअ में जेको आहे उहो हलंदड़ आहे। रेती बजरी जो जेका रेती बजरी जेका निकिरे थी, मां तव्हांखे जेके पॉइंट्स ॿुधायां उनमें मलीर नदी, डिमलोटी आहे, खार नदी आहे, थधो नदी आहे, सुखन नदी आहे, मोर नदी आहे, उन सां गॾु जरंदो नदी आहे, जितां हींअर बि रेती बजरी जेका आहे उनजा डंपर जेके आहिनि जी सूरत में उहो निकिरनि था सवनि जी तादाद में। असां ॻोठाणनि ताईं जॾहिं पहुचूं था त उन्हनि जूं रणियूं आहिनि, उहे चवंदा त असांजा बाग तबाह थी विया, जर हेठि थी विया, जर खारा थी विया, 1000 एकड़ ज़मीनूं बंजर थी वियूं। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए त एॾे वॾे जेको आहे असासनि खे, क़ौमी असासनि खे ईअं फुरियो पियो वञे, ईअं लुटियो पियो वञे, ऐं को बि चवण वारो न आहे। हींअर बि रेती बजरी जो कारोबार मलीर जे अंदरि ज़ोर शोर सां जारी आहे, चोरी जारी आहे, ऐं मां त क्लियर चवां थो त पुलिस जी सरपरस्ती में जारी आहे। छो त हीउ जेको कारोबार आहे जंहिं तरीक़े सां एॾा वॾा डंपर मशीनरियूं कमु कनि थियूं, निकिरनि थियूं, रोडनि ताईं पहुचनि थियूं, त उतां पुलिस जूं चेक पोस्टूं आहिनि, वाइल्ड लाइफ जूं चेक पोस्टूं आहिनि, लेकिन उतां गुज़री करे शहरनि में खपनि थियूं रेती बजरी जा ट्रक, लेकिन को बि कार्रवाई अमल में नथी अचे। जॾहिं कार्रवाई अमल में अचे थी त कल्ह जीअं जी मेमणगढ़ जो SHO साहब फरमायो त हुनखे का ख़बर ई न आहे उन चीज़ जी, त पोइ इहा सिधी साईं जेका आहे पुलिस जी सरपरस्ती में ई कमु हली रहियो आहे। अच्छा मोहसिन, इहो ॿुधाइजो त कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि, कहिड़ा कहिड़ा थाणा आहिनि जिन जी सरपरस्तीअ में चोरी थिए थी रेती बजरी जी? मां तव्हांखे ॿुधायो त ही असांजो जेको क़ौमी असासो आहे, क़ौमी तारीख़ी असासो खीरसर नेशनल पार्क, उन जे अंदरि 3 पॉइंट ते जेका आहिनि उहा रेती बजरी जी चोरी हले पई, जेका गादाब थाणे जी हद अचे थी। गराब थाणे जी हद में खार सेंटर आहे, उते हींअर बि जेको आहे उहा मां सम्झां थो त कमु जेको आहे हली रहियो आहे, ऐं डंपर जेके आहिनि उहे सवनि जी तादाद में लोड थी निकिरनि था। हिकिड़ी निजी सोसाइटी आहे, उनजे गेट ते जेके आहे माण्हू बीठल आहिनि, जेके स्पीड डंपर जेके आहिनि उहे 500 रुपया चार्ज कनि था, ऐं उन जे अंदरां बि जेका आहे रेती बजरी चोरी कंदड़ जेके आहिनि गुज़र कनि था, ऐं उतां बि 200 डंपर जेके आहिनि रोज़ जे बुनियाद ते उतां निकिरनि था पिया। मां तव्हांखे ॿुधायो त ही मलीर नदी, डिमलोटी 3 आहे, खार नदी आहे, थधो नदी आहे, सुखन नदी आहे, मोल नदी आहे, जरंदो नदी आहे। इन समेत केतिरनि ई जॻहनि तां जेके आहिनि रेती बजरी चोरी करे कई पई वञे। पथरनि जी जेका हद आहे उहा मेन आहे, जंहिंमें ही मेमण ॻोठ आहे, जंहिंमें कल बि हिकिड़ी कार्रवाई थी आहे, ऐं गदाब जूं हदूं आहिनि जिन्हनि में जेका ही रेती बजरी चोरी थी करे उहा निकिरे थी। लेकिन बार बार निशानदेही करण खां बाद में बि कंहिंजे खिलाफ़ कार्रवाई न पई थिए, कंहिं पुलिस जे जेका आहे ऑफिसर जे खिलाफ़ कार्रवाई न पई थिए। जीअं त कल ATN निशानदेही कई आहे, ऐं जेको SHO साहब आहे मेमण ॻोठ थाणे जो, उन जेका आहे उन चोरनि खे रेती बजरी माफ़िया खे लिकाइण जी कोशिशि कई आहे, ऐं हुन जंहिं तरीक़े सां लाइल्मी जो इज़हार कयो आहे त उन में सरपरस्ती ज़ाहिर आहे, लेकिन हिनमहिल ताईं को एक्शन नज़र न आयो आहे। त ईअं लॻी रहियो आहे त ही रेती बजरी जेका सरपरस्ती आहे उहा किथे मथे जेके ऑफिसरनि जे तरफ़ां आहे, छो त जेकॾहिं सिर्फ़ु SHO लेवल जी जेका सरपरस्ती हुजे हा त ज़रूर निशानदेही खां बाद में SHOs या कंहिंजे खिलाफ़ कार्रवाई थी आहे, लेकिन हिनमहिल ताईं का बि कार्रवाई जेका आहे उहा ॾिसण में न पई अचे। ऐं रोज़ जो बुनियाद ते तव्हां जेकॾहिं सुपर हाईवे ते जेकॾहिं को वञी बीहंदो, नेशनल हाईवे ते बीहंदो या अंदरनि रोडनि ते बीहंदो त अधु कलाक जे अंदरि दर्जननि खां वधीक जेके डंपर आहिनि रेती बजरी जा उतां गुज़रंदे तव्हांखे नज़र ईंदा। जॾहिं हिकिड़ो आम माण्हू साहसी हिकिड़े पॉइंटनि ताईं पहुची सघे थो, रेती बजरी जा ट्रक ॾिसी सघे थो, काथों लोड थियनि था, काथे खपनि था, काथां अचनि था, त हू छा पुलिस जूं जेके चौकियूं आहिनि, जिन्हनि जी हिकिड़ी इंटेलिजेंस आहे, जिन जेको हिकिड़ो इदारो आहे, त उनखे उहे नज़र नथा अचनि। सिधी सही ॻाल्हि आहे त पुलिस जी सरपरस्ती में ही जेको कारोबार आहे उहो केतिरनि ई दहाकनि खां हींअर ताईं ज़ोर शोर सां जारी आहे। मोहसिन, मलीर ज़िले में स्टील मिल्स मां सामान ऐं पार्को लाइन मां तेल जी चोरी बि पुलिस सरपरस्ती हेठि थियण जूं ख़बरूं अचनि पियूं, इन हवाले सां अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु रोशनी, ॾिसो हिकिड़े तरफ़ मां ॻाल्हि कई त तारीख़ी क़ौमी जेको विरसो आहे खीरसर नेशनल पार्क, ॿिए तरफ़ तव्हां ॻाल्हि कई स्टील मिल जेको असांजो मुल्क जो क़ौमी इदारो आहे। अफ़सोस सां त क़ौमी इदारे जे अंदरि बि केतिरे अरसे खां ई चोरी जो सिलसिलो
जारी आहे। ही स्टील मिल जो गेट नंबर 4 आहे, 6 आहे ऐं 11 आहे, सही जितां रोज़ जे बुनियाद ते चोर जेके आहिनि उहे चोरी कनि था ऐं हिते बि पुलिस जी सरपरस्ती नज़र अचे पई। ही इलाइक़ा आहिनि, B1 रोड आहे, पिपरी जो इलाइक़ो आहे, उन सां गॾु घगर जो रोड आहे, कादिर नगर वारो रोड आहे, पोर्ट कासिम जी पुठी वारी साइड आहे, जितां ही ट्रामो चोरी करे स्टील जी मिल जे अंदरां केतिरे ई अरसे खां रोज़ जे बुनियाद ते कढियो वञे थो। मां तव्हांखे ॿुधायां त हींअर ताईं कुझु अरसे में तक़रीबन 2 जेके बिन कासिम थाणे जा SHOs आहिनि उहे हिन मामले ते मुअतल थी चुका आहिनि, त उन्हनि जी जेका आहे उहा सरपरस्ती हुई। उन सां गॾोगॾु 3 हफ़्ता अॻु में 2 पुलिस एहलकार ऐं थाणे जो वॾो मुंशी जेको आहे उहो हिन में मुअतल थी चुको आहे, उन्हनि ते FIR बि दाख़िल थी चुकी आहे त ही जेके आहिनि चोरी में मुलविस आहिनि, सरपरस्ती में न बल्कि चोरी में मुलविस आहिनि, चोरी कंदड़नि सां गॾु हुया। मां तव्हांखे ॿुधायां त वक़्तन ब वक़्तन दर्जन खां वधीक पुलिस एहलकार, 3 जेके आहिनि हेड मोरर वॾा मुंशी, 2 SHOs जेके आहिनि उहे मुअतल थी चुका आहिनि, FIRूं थी चुकियूं आहिनि, उन्हनि जी चोरी में मुलविस हुजण जा सबूत मिलिया आहिनि। उन सां गॾोगॾु चोरी जा जेके आहिनि उहे सरपरस्त चोरनि जा उन्हनि जा जेके आहिनि उन्हनि ते थिया आहिनि। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए FIRूं दर्ज थियण खां बावजूदि ऐं जेका आहे उहा निशानदेही खां बावजूदि हिन महिल ताईं कंहिंजी गिरफ़्तारी साम्हूं न आई आहे, का वॾी कार्रवाई साम्हूं न आई आहे। को बि इदारो आहे स्टील मिल, उन जे अंदरां इन तरीक़े सां चोरी थिए थी रोज़ जे बुनियाद ते, समय जेके किलो आहिनि मणनि जी जेका आहे हिसाब सां उतां ट्रामो ऐं लोहो चोरी करे कढियो वञे थो। लेकिन चोर नाले मात्र कॾहिं कॾहिं जेका आहिनि जंहिं वटि 1 किलो बरामद थिए थो ॾेखारण जे ख़ातिर उहे त गिरफ़्तारियूं थियनि थियूं, लेकिन हींअर ताईं मतिलबु पुलिस एहलकारनि ते FIRनि खां बावजूदि, गिरफ़्तारियुनि खां बावजूदि हींअर ताईं उते बि न पहुची सघिया आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे ही एतिरो वॾो लोह जेको रोज़ जे बुनियाद ते निकिरे थो, को ख़रीद कंदड़ हूंदो। पुलिस जो तरीक़ेकार इहो हूंदो आहे त चोरी थियण खां पोइ कड़ी सां कड़ी मिलाए आख़िरी पुछ ताईं पहुचणो हूंदो आहे त ही चोरी कंदड़ केरु आहे, कराईंदड़ केरु आहे, विकिरो कंदड़ केरु आहे, ख़रीद कंदड़ केरु आहे। विकिरो करण जी ख़बर पवे थी, न ख़रीद कंदड़ जी ख़बर पवे थी, लेकिन जेका रोज़ जे बुनियाद ते हींअर बि चोरी जेका आहे उहा हलंदड़ आहे ऐं नाले मात्र जेका आहे उहा कार्रवाई साम्हूं नज़र अचे थी। बाक़ी जेका तेल जी चोरी जी तव्हां ॻाल्हि कई त पार्को लाइन जी तेल में जेका लाइन में चोरी थिए पई, त उहा बि मलीर जे अंदरि कुझु ॾींहं अॻु में बिन कासिम थाणे जी हद में हिकिड़ी कार्रवाई साम्हूं आई आहे। ही जेको मामिलो आहे इहो बि तमामु पुराणो आहे ऐं पुराणे कुझु अरसे खां ही जेका आहे चोरी जो सिलसिलो हलंदड़ आहे। मां तव्हांखे ॿुधायां त तरीक़ेकार इहो हूंदो आहे त ही किलोमीटरनि में लाइन विछायल आहे, उते पोइ जेके आहिनि उहे गोदाम ख़रीद कया वञनि था या कुझु ॿियूं चीज़ूं ख़रीद कयूं वञनि थियूं जेके हुन लाइन जे भर में मौजूदु आहिनि। उतां खां सुरंग हणी करे सुरंग जे ज़रिए ई तेल कढनि था। हाणे ॾिसो हिते बि तेल जेको कढियो वञे थो सुरंग हणी लाइन में जेका आहे जेको कनेक्शन हणी उहो बि टैंकर जी सूरत में कढियो वञे थो। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे टैंकर उतां चोरी थिए थो, चोरी थियण खां बाद में हुन एरिया में टैंकर निकिरे थो, रोड ते अचे थो, कंहिं पंप ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे विकिरो थिए थो, लेकिन हींअर ताईं कंहिं कड़ी जो किथे विकिरो थियो छा थियो अञा ताईं कुझु न थियो। कार्रवायूं ज़रूरु आयूं आहिनि, कुझु अर्सो अॻु में FIRूं बि थियूं आहिनि। हिन में कुझु अहिड़ा माण्हू हुया जेके गोदाम ख़रीद करे उते सुरंग आयूं ऐं उन सुरंग में दॿिजी करे जेके आहिनि हिकिड़ो नौजवान जेको उन में फोत थियो जंहिं कुंडे हणण जी कोशिशि कई हुई तेल चोरनि मां, उन्हनि ते FIRूं थियूं लेकिन गिरफ़्तारियूं बि न थी सघियूं। उहे माण्हू अॼु बि मौजूदु आहिनि ऐं पंहिंजनि कमनि ते आहिनि, साॻे कमनि ते मौजूदु आहिनि, लेकिन का वॾी कार्रवाई हिन महिल ताईं साम्हूं न आई आहे। ऐं कार्रवायूं नज़र त अचनि थियूं पर नाले मात्र नज़र अचनि थियूं। तेल जी चोरी बि हलंदड़ आहे, स्टील मिल जी चोरी बि हलंदड़ आहे, रेती बजरी जी चोरी बि हलंदड़ आहे, लेकिन नाले मात्र जेके कार्रवायूं नज़र अचनि थियूं, लेकिन इन ते को बि वॾो एक्शन अञा ताईं असांखे नज़र न आयो आहे। ठीकु आहे मोहसिन, अवां जी वॾी महिरबानी। अब्दुल्ला, मलीर में रेती बजरी की चोरी और स्टील मिल्स में लोह चोरी वाले मामले ते अवां मोहसिन सियाल की गाल बोल बुधी। हाँ असांखे इहो ॿुधाइजो त कराची, हैदराबाद, जामशोरो और दादू ठट्टो ज़िलनि में पुलिस की सरपरस्ती हेठ सोपारिन गुटके और बी मनशिया जो विक्रे जो कारोबार कीअं पियो हले, छा पुलिस हिन समूरे धंधे में भी भाङे भाईवार है? बिल्कुल इन में कोई शक न है तो वह भाङे भाईवार है। पुलिस न सिर्फ
जंहिं ज़िलनि जा तव्हां नाला कया, पर मुंहिंजे ख़्याल में जिथे जिथे जेको आहे बलोचिस्तान जा बॉर्डर आहिनि, बलोचिस्तान के जेके ज़िला लॻनि था पिया, कराची जो वेस्ट आहे, कैमाड़ी आहे, कंबर शिदालकोट आहे, जेकबाद आहे, इतनि जेकी स्मगलिंग थींदी आहे, नॉन कस्टम मेड शयूं हूंदियूं आहिनि, मंशियात हूंदी आहे, पर तव्हां ख़ासि पुछा कयो त मंशियात जे हवाले सां उन में हाणे मंशियात खां वधीक वरी कमु थी वियो आहे Z21 सोपारियूं, जेकी ॿियूं सोपारियूं ज़फ़री या टाइप जूं सोपारियूं। अच्छा, उहो गुटकी ऐं मावे जूं सोपारियूं आहिनि, मावा बि आहे, गुटको बि आहे। अच्छा, इहो जीअं जंहिं ज़िले खां शुरू थो थिए उन ज़िले खां वठी जंहिं ज़िले ताईं खपाइण लाइ या किथे पहुचाइण लाइ वञनि था पिया, उन दौरान जेके बि ज़िला विच में अचनि था पिया उहे उन में भाङे भाई वारा आहिनि। उन में स्मगलिंग हुजे, नॉन कस्टम जी शयूं हुजनि या इहे सोपारियूं मंशियात हुजनि, उन में हर गाॾी ते हर कंहिंजो हिसो पियल आहे। ज़िले ऑफिसर, SHO या उनजो बीटर या SHO पाण उते बीठल हूंदा आहिनि। चौकी खां शुरूआत थींदी त हुन लाइन ठहियलु हूंदी आहे त भाई फलाणी गाॾी आहे, हुनखे ॿाहिरि रोकणो, ऐं जेकॾहिं का नई गाॾी अचे थी पई हुनखे पकिड़े करे बीहारींदा आहिनि, हुनखे पोइ FIR कराईंदा आहिनि। हाणे मसइलो इहो आहे त कराची खां वठी कश्मीर ताईं जेकी बि स्मगलिंग ऐं ही सोपारी आहे उहा आसानी तरीक़े सां वञण जो मक़सदु इहो ई आहे त तव्हांजा हर ज़िले जा ऑफिसर उन में मुलविस आहिनि। जेकॾहिं को बि हिकिड़ो न आहे त रोड बंदि करे छॾे, ज़िले जो कराची खां जेकर शुरूआत थिए या कंबर शिदालकोट खां या जेकबाद खां शुरूआत थिए, उहा हैदराबाद पहुचे थी पई। जेको असांजो हीउ लाड़ो वारो पासो आहे, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलयार, इन साइड पहुचे थी पई। मतिलबु एॾा ज़िला क्रॉस करे पोइ थी पहुचे न। उन्हनि ज़िलनि में किथे न किथे ज़िलनि में जेके पंहिंजा रोडनि ते मेन रोडनि ते उते नाकेबंदी लॻियल आहे, पुलिस बीठल आहे। जेकॾहिं पुलिस इहो चवे त असां जेको आहे हिन में मुलविस न आहियूं त पोइ इहा तमामु नाअहली चइजे उनजे इलाइक़े जी, उन ज़िले ऑफिसर जी, जंहिंखे ख़बर न आहे त असांजे हिन इलाइक़े में कहिड़ो कहिड़ो मंशियात जो वापारु हितां क्रॉस थो थिए पियो, गाॾियूं थियनि थी पियूं। हा, जेकॾहिं पुलिस फ़रिश्तो न आहे, जेकॾहिं हिकु ॿ गाॾियूं थियनि त ॿी ॻाल्हि आहे, पर जेके तय थियल गाॾियूं आहिनि उहे थियनि थी पियूं त मतिलबु उन में भाङी भाई वारी आहे, उन में हिसो आहे पुलिस वारनि जो, तॾहिं करे थिए थी पई। ऐं हिन में को शक न आहे त हिन टाइम जेको धंधो आहे इन में तमामु घणा न सिर्फ़ु पुलिस वारा, ॾिसो तव्हां पुलिस खां वधीक त मंशियात खे रोकथाम लाइ मुख़्तलिफ़ ॿिया इदारा बि आहिनि। एक्साइज़ आहे, नार्कोटिक्स आहे, उहे छो नथा रोकनि पिया, पर ही क्रॉस कनि था पिया। पुलिस त पंहिंजो हिसो थी वठे पई त जेकॾहिं क्रॉस मुंहिंजे इलाइक़े में मुंहिंजे हद मां मुंहिंजे रोड न कंदो त मूंखे हिसो ॾियणो आहे। तंहिं करे जेको आहे इन में को शक न आहे त जेके बि मंशियात या सुपारियूं वग़ैरह स्मगलिंग थियनि थी पियूं उन में हिननि जो हिसो शामिल आहे। ठीकु आहे अब्दुल्ला, हाणे ॿुधाइजो जेकबाद ज़िले बाबति, जंहिं बाबति चयो वञे थो त इहो ज़िलो गैर क़ानूनी सामान जी स्मगलिंग जो गढ़ बणियल आहे, नाज़रीन खे ॿुधाइजो त जेकबाद में गैर क़ानूनी सामान जी स्मगलिंग जो कारोबार कीअं पियो हले? ॾिसो, इहो सिर्फ़ु जेकबाद जो मसइलो न आहे, पर जेकबाद में तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त बॉर्डर ते हुजण जे करे उहो तमामु घणो वॾो आहे, उते तमामु घणो कमु हले थो पियो। गैर क़ानूनी सामान जेको अचे थो पियो त ज़ाहिर ॻाल्हि आहे पाकिस्तान जी हदूं आहिनि, ऐं उन सां गॾु उते बि जेको आहे फोर्स आहिनि, मुख़्तलिफ़ चौकियूं ठहियल आहिनि, कस्टम जी चौकियूं ठहियल आहिनि, एंटी नार्कोटिक्स फोर्स जी चौकियूं ठहियल आहिनि। उहे क्रॉस करे सिंध में पहुचनि था पिया त पोइ उतां वरी पुलिस शुरू करे छॾे। हाणे जेकबाद, कंबर शिदालकोट, उहो उन लाइ जेको आहे ॿुधाए पियो वञे, छाकाणि त जेकबाद में जेके ॿ टे चौकियूं आहिनि, जेको शंबे शाह जी हिकिड़ी चौकी ॿुधाई थी वञे पई, उहा त उते सोनी झिरकी बणियल आहे। उते उन्हनि जी जेके उन चौकी ते, शंबे शाह चौकी ते, उते पूरो सिस्टम गॾु थींदो आहे, या उतां जी जेकी बीट आहे उहा तमामु घणी ॿुधाई पई वञे। जेके बि बलोचिस्तान खां जेके स्मगलिंग नॉन कस्टमरी शयूं आहिनि, या स्मगलिंग में जेके गुटको, मावा, सिगरेट, तेल, कपिड़ो, ॿियो जेको बि राशन आहे, जेको नॉन कस्टम शयूं आहिनि, उहे त क्रॉस थींदियूं आहिनि। तंहिं करे उन्हनि खे जेको आहे भतो ॾियणो पवंदो आहे। पुलिस जो भतो उन लाइ फिक्स हूंदो आहे। उन सां गॾो गॾु उनखां अॻियां जेको वञूं त तव्हां वरी ॿियूं चौकियूं आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ एजेंसियुनि जे इदारनि जी जेके चौकियूं आहिनि, उहे पिणु जेको आहे उते उन्हनि खे आज़ादु करे छॾनि था पिया। उनखां पोइ पुलिस वठे थी पई। हाणे पुलिस जो जेको जेकबाद ज़िलो आहे उहो इन लाइ गड़बड़ियल आहे, छाकाणि त जेकबाद ज़िले में तेल जा जेके वॾा वॾा कंटेनर अहिड़ो कंबर शिदालकोट बंदि कयो हुयो। उन टाइम हिकिड़ो जेको SSP हो साजिद सदूदई, मुंहिंजे ख़्याल में कल्ह ट्रांसफर थी वियो आहे, उन मुकमल तौर ते बंदि कयो हुयो। उनखां पोइ जेको आहे जेकबाद वारो हिकिड़ो ई ज़िलो रहियो जेको बलोचिस्तान खां ऐं पंहिंजो लाड़काणे या इन साइड पंजाब साइड वञण लाइ को सामान मिले, उहो जेकबाद इन लाइ शंबे शाह चौकी ऐं ॿ टे ॿियूं चौकियूं जेके ॿुधाई पियूं आहिनि, उन चौकी ते हुनजो कारोबार आहे। ऐं उहे जेके वेठल आहिनि, बीटर वेठल आहिनि, पुलिस जा बीटर वेठल आहिनि, ऐं जेको सामान क्रॉस थो थिए पियो उनजे बिल्कुलु उनखे हिसो मिलंदो आहे। ऐं ख़ासि तौर ते जेको NCP नॉन कस्टम शयूं आहिनि, गाॾियूं आहिनि, ऐं जेको सामान आहे उन्हनि जो बिल्कुलु उहो भतो वठंदा आहिनि। वॾी महिरबानी अब्दुल्ला, अवां सिंध पुलिस जी कारकर्दगी बाबति तफ़सील सां असांजे नाज़रीन खे आगाह कयो आहे। नाज़रीन, ईंदड़ हफ़्ते कंहिं ॿिए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।